शइ हथन मां वई हली। जई वक्त में अजीज मिस्र जे बंगले में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो आ। अदा हजरत बीबी जुलेखा खुशी में कसर खान छड़ी गुल खंडराई मिठाई जा मणवर यूसुफ अलैहिस्सलाम जे अचण एडी खुशा जो सुभान अल्लाह मुजादी दोस्तों गद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी औताक राजार जी आयो। बीबी जुलेखा जे लात ही मंजरो तरया थई रात सुबह वेंदई साझरी लुआ लुआ मज लतीफ चे कर इन्हनि जी तात ये जोगिन संधी जात बेफेरे भाग मिलई जा आहिन ओ ताकन में ताकि सान लोर लद फेरा दी में पान मथाउन घोर को बया जे हिंगलोर तकर मिल दई का परी। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो साईं हेडा वे जुलेखा हेडा साईं हुन कमरे में जुलेखा होडा भजी हजरत यूसुफ आराम करे ए जुल्फ टेड़न तो उनके ठाहे हर हर किरण ठरुखते हर हर किरल ठरुखते ये जुल्फ तुई जठाया साईं तकलीफ तू करी छो मिठा मां वेठी जो आयो हर हर किरल ठरुखते कानू हवा हलिया तुझी सींद डोल कानू हवा हलिया तुझा जुल्फ डोल सुलेमान जे हुजे अज उन वट वनी मदोह हर हर किरण ठरुखते है मानू हजारे हजरे असवद चुमण वंजन था मानू हजार हजरे असवद चुमण वंजन था पर मां त महबूब तुझे रुख के चुमण थी चाहो हर हर किरण ठरुखते। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम मगर काबू में न पियो छो तो जो अल्लाह जी मर्जी ही त अञा देर हुई अञा विच में कई इम्तिहान हा बिल आखिर मुजादी दोस्तों हिकड़ो दफो हजरत बीबी जुलेखा मंसूबो बनायो त कई चक्कर में हजरत यूसुफ के आया मजबूर कया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे ला 7 कमरन जो बंगलो ठाराई उनमें हीरा मोती जवार लगराई बड़ो बाग जो अजीज मिस्र नसीब हैरान थियो 7 उन जा कमरा हर कमरे में तालो हुयो हजरत यूसुफ के दावत ॾिनाई हल मां घर ठारायो आ वो घर त हली ॾिस हजरत यूसुफ अलैहिस्सलाम घर ॾिसण जे ला गुलाम त हुयो जर खरीद त हुयो बाजार आर्डर मञणो पयो हाणे हिकड़े कमरे में वयो बीबी जुलेखा उन कमरे खां बी कमरे जी दावत नी बेटी चौथो पंजो 7 कमरे में जने आया ए पोयन सबनी दरवाजन के ताला हण दिए 7 कमरे में जने आई तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के पंजे दिल जो ख्याल बुधाई तो मुझो ही इरादो अल्लाह जे नबी फरमायो न जुलेखा यो कदी कोन छिदो
एतिरियूं मिनथूं कई जो माण्हू कंहिंखे रहम अची वञे। ईअं त बीबी ज़ुलेखा छा कयो, कपिड़ो खणी हिकिड़ो बुत पियो, पाण बुत परस्त हुई, बुत जे मथां यूसुफ अलैहिस्सलाम फरमाई ही छा, चई त हे असांजो ख़ुदा आहे, जे पाण प्यार कयूं वग़ैरह हे ॾिसंदो सुठो न आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाहु अकबर जो नारो कयो, हीअं जो न्यारी त संदसि बाबो हज़रत याकूब अलैहिस्सलाम साम्हूं बीठो आहे, अछो रुमाल साईं जे हथ में आहे, पोइ लहराए पियो अछो रुमाल, ओ यूसुफ हे नबूअत जी चादर थी, हिनखे अॼु ताईं कंहिं दाग न लॻायो, खीर वांगर पई चमके मुंहिंजा पुट, यूसुफ मतां हिनखे दागदार करी, ये जो चादर ते बाबे ते नजर पई, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जो नारो हणी जई दरवाजे के ढक पे होने ते तालो करंदो पे वञे, दरवाजा खुलंदा पिया वञनि। आखिरी दरवाजे ते जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पहुतो त बीबी ज़ुलेखा पुछां पैरान में मजबूत करे झलियो, पोइते ज़ोर नहीं त पैरान फाटी। उहो कमरो उहो जिते हज़रत बीबी ज़ुलेखा जे मामे जो नंढड़ो पींगे में तकरीबन 4 या 5-6 महीने जो ॿार सुतो पियो, पैरान फाटियो। यूसुफ अलैहिस्सलाम जीअं जो थोरो अॻिते निकितो त मथां मिस्र जो बादशाह अज़ीज़ मिस्र जी बीठो, ॾिसी हैरान थी वियो, ही छा, हाणे त बीबी ज़ुलेखा खे बि पंहिंजी इज़त जी आई, चवण लॻी बादशाह अकेलो तो ग़ुलाम ख़रीद कयो आहे, जेके तो हेॾे लाड कोड सां पालियो आहे, हे हार सिंगार वग़ैरह, अॼु तुंहिंजी इज़त जे मथां हथ विधो अथई। अज़ीज़ मिस्र हज़रत यूसुफ ने फरमाए मुंहिंजा ग़ुलाम मूंखे तो में हीअ उम्मीद कान्हे। हज़रत यूसुफ जे अखियुनि में रुड़क अची आहे, अॻे सतायल ॾुखायल मस मस सुख मिलियो, अॼु उहो सुख तो फिटे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, ओ मिस्र जा बादशाह, मां तुंहिंजे दर जो टुकुर खाधो आहे, नमक खाधो आहे, मां इहो करण त चाहो पर सोची बि कोन थो सघां, सोची बि कोन थो सघां। अज़ीज़ मिस्र चयो सबूत ॾे, दलील ॾे, पंहिंजी पाक दामनी साबित कर। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो बादशाह मां अकेलो, ज़ुलेखा अकेली हुई, ॿियो को ॾिसण वारो कोन हो, कंहिंखे शायद बनाया, पर आखिरी कमरे में जिते मुंहिंजो ही पैरान फाटो आहे उते ज़ुलेखा जे मामे जो नंढड़ो छोकिरो सुतल आहे, 6 महीननि 5 जो आहे, उनखे खणाए अच, उहो मुंहिंजी पाक दामनी जो सबूत ॾींदो। जो वो बार मासूम छा ॻाल्हाईंदो, कि मुंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो। जेकॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा जे लाइ ॻाल्हायो, हे बचड़ो मुंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, वो 4-5-6 महीननि जो ॿार खणाए आया, उन ॿार खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, ओ बच्चा तूं जाॻियो पे, जंहिं वक़्त में असां भॻा आयासीं मूंखे ज़ुलेखा झलियो, मुंहिंजो पैरान फाटी पियो, अॼु ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी गवाही ॾे त मयारी मां आहियां जाया बीबी ज़ुलेखा मयारी आ, उन ॿार जो फ़ैसिलो त ॿुधो। सुभान अल्लाह, चवण लॻो मुंहिंजो फ़ैसिलो ही आहे, न मासूम जे फ़ैसिले खे बि ख़ुदा क़ुरान में बयान फरमायो। मासूम ॻाल्हायो, ओ अज़ीज़ मिस्र, पैरान ॾिसी यूसुफ जो पैरान जे अॻियां फाटल आहे त यूसुफ मयारी आहे, जे पोयां फाटल आहे पैरान त ज़ुलेखा मयारी आहे। यूसुफ सचो आ, पैरान ॾिठो हुयो त पुठियां फाटल आ। अज़ीज़ मिस्र समझी वियो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अहिड़ो कमु कोन कयो आ। हज़रत यूसुफ में इहा उम्मीद कान्हे का मुआरी कुंवार मयारी आ, मुंहिंजी घरवारी जो कसूर आ। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ॻाल्हि जो मशहूर थी वई, जगह जगह ते ज़ुलेखा अची परेशान थी, मजबूर थी, कॾहिं केर माण्हू पियो ॻाल्हि करे, कॾहिं केर
माई ने अची ज़ुलेखा के जो तो की कड़ी जरूरत पई गुलाम के कमरे में घुरान खाम खां पंहिंजो नालो वञाई वेही रही थकी थकी जवाब ॾेई माइन के चई वाला हिकिड़ी दावत खाओ मुझे मां ज़ुलेखा जी दावत ते सही माशूक गरीबन जो माई सुभान अल्लाह वजीर बादशाह जो ज़ालू सिंगार जी ठही टेबल ते विहारे कुर्सियूं रखी सूफ हथ में दी छुरी ॾिनई चई हाणे मुंहिंजो यूसुफ तां गुज़रंदो सूफ भी खाओ उन गुलाम के भी ॾिसो जो अमा चओ त गुलाम के तो दिल ॾिनी माइन जे हथन में कुरान पाक में खुदा ने वाक़ई को बयान फरमाया त जई वक्त में मायूं वेठियूं अल्लाह अकबर हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जागे रुठो वेठो ज़ुलेखा आई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के पेरे पई चवन लगी न में गोयम के दर किस्मत अजीजम न में गोयम के दर किस्मत अजीजम कनीजाने तुरा कम तर कनीजम यूसुफ मां नथी चवां त तुंहिंजी बादशाह आहियां तुंहिंजे बानियुनि जी बांधड़ी आहियां अॼु इज़त रख सिर्फ हुन कमरे में दाख़िल थी ॿिए दरवाज़े खां निकिरी मुझे मथे मां सूर ला माइन मुझे मथो खाई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हज़रत बीबी ज़ुलेखा जी ॻाल्हि मञी पाण जन उन कमरे खां अंदर दाख़िल थिया माइन जी नज़र पई अखियूं खुपी वयूं हेॾा छुरियूं हलन पयूं हथ वढिजी विया आंगुरियूं वञी किरियूं ख़बर ई कान पई त हज़रत यूसुफ निकिरी ज़ुलेखा जो ॾियो ख़बर ये जो हथ ॾियारे त रुगो रत आंगुरियूं कपजी वियूं हाणे भला ॾियो मूंखे मयार अवां ईअं थियूं चओ त गुलाम में तो छा ॾिठो आहे अॼु ख़बर पवे पोइ उन्हनि साथ ॾिनो बीबी ज़ुलेखा चई हाणे असीं बि तुंहिंजे पासे आहियूं हज़रत यूसुफ ईअं बाज़ु कोन ईंदो हज़रत यूसुफ खे जेल करा ही जेल जो लाइक़ आहे तुंहिंजे सुखनि जो लाइक़ कोन्हे तुंहिंजो क़दुरु कोन कयो अथई असल में इहा दुआ हज़रत यूसुफ घुरी मुंहिंजा मौला हिन रोज़ रोज़ जी चिक चिक खां जेल में बंदि हुजां त सही कैद कराए छॾ त उते वञी ज़िंदगी गुज़ारे रोज़ कॾहिं केरु पियो तानू हणे कॾहिं कंहिंखे करे कीअं कॾहिं बादशाह खे को वर्गलाए पियो अल्लाह से हज़रत यूसुफ जी दुआ क़बूल कई ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे क़ैद कयो वियो कंहिंजे चवण सां ज़ुलेखा जे चवण सां माइन जे चवण सां उन्हनि चयो बादशाह हाणे इहो रोज़ रोज़ जी जेका ॻाल्हियूं ॿोलियूं लहंदियूं कोन हिनखे टारे छॾ जेल में हणी छॾ क़ैद कराए छॾ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम क़ैद में हलियो वियो घणा साल 12 साल 12 साल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कैद में हो मुझा प्यारा दोस्तों पोइ हिकिड़ो कैदी हुआ उन्होंने ख्वाब ॾिठो उनजो साईं ताबीर कयो ऐं ताबीर जे लाइ त हज़रत याकूब दुआ घुरी त ख़ुदा तोखे ताबीरा जो इल्मु ॾींदो नुबूअत ॾींदो इहे दुआऊं अॼु घुरियल हुयूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे 12वें साल में बादशाह अज़ीज़ मिस्र ख्वाब ॾिठो त 7 गऊं आहिनि थुलियूं ऐं 7 ॾिबरियूं उहे ॾिबरियूं पयूं थुलियुनि खे खाइनि उबतो साहब ॾिबरियूं पयूं थुलियुनि खे खाइनि ऐं उन खां पोइ अची जो बारिश लथी आहे त सुभाणे बादशाह ॾिजी वियो चई इहो ख्वाब केरु ताबीर कंदो हुन पर बादशाह मुतमिन कोन्हे उहो गुलाम जंहिं जेल में ख्वाब ॾिठो हज़रत यूसुफ खे ताबीर ॿुधायो उन चयो बादशाह सब्र कयो मां तो ताबीर पुछी अचां किथे वेंदे थी जेल में हिकिड़ो माण्हू आहे उहो ताबीर करे वो हज़रत यूसुफ आयो हज़रत यूसुफ के जी ख्वाब दी बादशाह हेड़ो ख्वाब ॾिठो आहे ॾाढो परेशान थी पियो हे गवन जो ख्वाब ॾिठो साईं हज़रत यूसुफ में ख्वाब जो ताबीर सवलो आहे हाणे जेके 7 साल ईंदा इहे आबादी जा न पोयां 7 साल ईंदा ॾुकार जा पर हे माण्हू आबादी हिन साल ई चट करे वेंदा पोइ न कहत ॾुकार वारे साल में ॾाढो परेशान थींदा वो 7 साल गुज़ारे पोइ मींहं वसंदा पोइ वरी नयूं आबादियूं थी बादशाह हज़रत यूसुफ खे घुरायो तख़्त ते विहारी
हाँ तू असांजे लाइ ख्वाबनि जा ताबीर बि